नाज़रीन, दौलतपुर सिफन जो पोहरियत मोहम्मद हनीफ़ कुरैशी तूफ़ानी बरसातुनि बाद रोज़गार न मिलण सबब दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। मजबूरी में कब्रिस्तान में रहण लॻो। वधीक तफ़सील GM लाखो जी हिन रिपोर्ट में। दौलतपुर सफ़न जे रहवासी पोहरियत मोहम्मद हनीफ़ कुरैशी तूफ़ानी बरसातुनि बैदि रोज़गार न हुअण सबबि पंहिंजे ख़ानदान समेत दरबदर वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। बरसातुनि खां अॻु हू हिकु किराए जे घर में रहंदो हो ऐं गॾह गाॾो हलाए पेट गुज़र कंदो हो। पोहरियत मोहम्मद हनीफ़ जो हिकु नौजवान पुटु कुझु वक़्तु अॻु हादसे सबबि मज़दूर थी वियो आहे ऐं हिकु पुटु ऐं हिकु न्याणी ज़हनी मरीज़ आहिनि, जेके हिन वक़्तु बेयारो मददगार सैयद मुकीम शाह जी कब्रिस्तान में रहण ते मजबूर आहिनि। उन मौक़े ते आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे हिननि चयो त असां वटि का शइ न आहे, असां मजबूर लॻा पिया आहियूं, पुटु मुंहिंजो माज़ूर सम्झे न। असांखे को इंतिज़ामिया का शइ न ॾिनी, हिते पिया आहियूं जीअं मींहुं किरियो तीअं हिते दर बदर लॻा पिया आहियूं। असां वटि पंहिंजी जॻह बि कान्हे ऐं न को असां वटि का शइ हींअर खाइण पीअण लाइ। त मुंहिंजो पुटु माज़ूर, ॿियो धीउ मुंहिंजी बीमार, ॿियो असां इन खां अॻे कुझु वेठा हुआसीं किराए ते। हींअर असां वटि न को का मज़ूरी आहे, न पैसा, न पाई वेठा आहियूं मुक़ाम में, असांखे का शइ नथी मिले। मींहनि खां पोइ हिते मुक़ाम में पियाऊं, असांजी को ॿुधे कोन थो। ग़रीब मिसकीन आहियूं, मींहनि खां पोइ मुक़ाम में वेठा आहियूं, ग़रीब आहियूं, असांजी मदद कयो। मेरा शोहर बीमार रहता है, मेरा बेटा एक माजूर है, दोनों टांगे नहीं है, कट गई हैं। सही है, एक बेटी है वो बेचारी बीमार रहती है हरदम, शोहर बीमार रहता है। मैं इधर बैठी हूँ जो मुकाम में एक पासे होकर, ना मेरी अपनी जगह है, ना कोई रिश्तेदार, ना कोई मदद भी नहीं कर रहा। स्कूल में बैठे थे, स्कूल में भी किसी ने कुछ मदद नहीं की। हम लोग बहुत परेशान हैं, ना खाने का है ना पीने का, कुछ नहीं है हमारे पास। वक्त इन्हनि जी इहा हालत आहे त कब्रिस्तान में माण्हू हमेशह मरी पोइ ईंदो आहे, पर ही जीअर ई अची कब्रिस्तान में वेठा आहिनि। इन हूंदे बि असां गवर्नमेंट खे अपील था कयूं, वस वारनि खे, दौलतपुर वारनि खे बि, त साईंयारनि जी भरपूर मदद कनि, त जीअं ही का सुख जो साह खणनि, का छित भित वठी सघनि। सिंध हुकूमत ऐं वस वारनि खे घुर्जे त पोहरियत मोहम्मद हनीफ़ कुरैशी जी मदद करे हिन खे रोज़गार ऐं अजो ॾिनो वञे, जीअं ही पंहिंजे मज़दूर औलाद सां गॾु ज़िंदगी गुज़ारे सघे। GM लाखो, आवाज़ न्यूज़, दौलतपुर सफ़न।